अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद खान कुरैशी। जीअं त मां हाणे हिकु सोप सीरियल करे रहियो आहियां जंहिंजो नालो आहे ज़हर ज़िंदगी। इन ड्रामे जो लेखक आहे जनाब नूर ज़ोहर साहब। नूर ज़ोहर साहब इन खां पहिरीं बि केतिरा ड्रामा लिखिया आहिनि जेके कामयाब विया आहिनि, जीअं त पत्थर दुनिया, वकोड़ियल वजूद, पत्थर जा माण्हू ऐं इन खां अलावा कई टेली फिल्मूं लिखियूं जंहिंमें अली जो गुलाम, बग़ावत, कॉमेडी फिल्मूं, कॉमेडी ड्रामा मुख़्तलिफ़ चैनलनि ते लिखिया अथसि। ऐं इन ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर आहे जनाब फरज़ंद मलिक खजू साहब। ऐं इन में मुंहिंजो किरदारु आहे हिकु गैरतमंद, जोशीले, बहादुर इंसान जो, नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करण वारो इंसान। ऐं उन में मुंहिंजो नालो आहे हालार ख़ान। ॾिसण न विसारींदा ज़हर ज़िंदगी सिंध टीवी ते। हाणे मोकिलियाणी सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।